नाज़रीन, अवामी नीयत में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में पीउ पारां पंहिंजी मासूम नींगरी 30,000 रुपयनि एवज़ जुआ में हाराइण वारे मामले जी हक़ीक़त साम्हूं अची वई है। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भरिया सिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मगी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, असां भरिया सिटी भरिसां ॻोठ कादर सांध में मौजूद आहियूं, जिथे 4 ॾींहं अॻु हिकु नंढड़ी ॿारड़ीअ खे पीउ पारां जुआ में हाराइण जो इल्ज़ाम लॻो। अॼु जेको आहे सो हुन ॻोठ में मौजूद आहियूं, हिते ॻोठ जा मोज़िज़ माण्हू बि बीठल आहिनि। जॾहिं त उहो इल्ज़ाम हेठां आयल जेको आहे सो पीउ बि मौजूदु आहे, हुन खां पुछंदासीं त असल हक़ीक़तूं छा आहिनि ऐं जेको आहे सो हीउ जेको मसइलो किथां शुरू थियो, इन हवाले सां हिननि खां पुछंदासीं त इन्हनि जो छा चवणु आहे। जलाल सां ते ब्लेम आयो वियो आहे। जलाल जी वेरिफिकेशन असां बि कई आहे, बाक़ी ही बेबुनियाद हिन ते इल्ज़ाम आयो वियो आहे। जे सोरे हिन ते कूड़ो इल्ज़ाम आयो आहे। साईं हीअ जेको आहे सो नंढड़ी कहिड़ी गुलनि जहिड़ी नंढड़ी ऐं मज़ूर आहे बेशक, पर यकीन कंदो त मां चवां थो त कंहिं सुठे भले ऑफिसर खां वधीक हो पंहिंजे बचनि खे भाईंदो आहे। हुननि असां ते गॾिजी सॼी सहुरो ससु मुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़ाल खे हुननि ब्लैकमेल करे नालो छा हुननि वधीक हुननि खे दिमाग़ु ख़राबु करे हुन मुंहिंजे ॿार 3-4 ॾींहंनि खां पहिरियों ई उन्हनि वटि पियल आहे, उन्हनि वटि वेठल आहे। उनजे हिसाब में उन्हनि वधीक माना मूंखां पैसा वठण वारी कई आहे। पैसा वधीक 30,000 ॾियो, 40,000 ॾियो, जा लख रुपया मूंखे ॾे, जेको वधीक उन्हनि ब्लैक असां ज़मीन खपाई, ज़मीन जे हिसाब में मुंहिंजे पीउ खपाई न, मूं त कोन खपाई न, जो मां हुननि खे पैसा ॾेई वधीक नालो छा मां पंहिंजी ज़ाल खे बचायां या पंहिंजे जेका माना हली आहे त तव्हां जुआ में खपाई आहे, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे या कूड़ी आहे? कूड़ी आहे, बेबुनियाद आहे। को शायदि हुजे, को पंहिंजी धीउ खे कोन वठी न बाबा केरु ईअं शहर बि जा मूंसां गॾु ई न आहे। 3 ॾींहंनि खां अवल ई नाल सां हुननि जे घर कावड़ जी मुंहिंजी ज़ाल उन्हनि जे चवण ते ओॾे हली वई। अदा नाटा इहो बुनियाद माना बेबुनियाद माना नाल छा माना मूं ते इल्ज़ाम आहे। जो चङो मुड़ुसु आहे ॻोठ जो भाऊ लतीफ़ सां मां हुन सां गॾिजी वञी पुलिस DSP वटि मां पाण पेश थियो आहियां। पेच जॾहिं थियो आहे मूंखे हुननि लाकअप कयो आहे। लाकअप खां पोइ नाल छा मूंखां पुछा हर शइ कई अथनि त बाबा हीउ छा आहे मसइलो। मां चयो कूड़ो मसइलो आहे, को मूं ते शायदि हुजे को ॻाल्हि हुजे। अदा ॿियो ॾींहुं थियो आहे, मां जज जॾहिं मूं वटि FIR राति जो मूं वटि सहुरो आयो आहे, उते पहुतो आहे मूं ते FIR हुननि खे चयो आहे पुलिस वारनि त FIR न करा, पर पोइ बि हुननि FIR कराए कूड़ी मूं ते ऐं गॾिजी नाल छा कराए कूड़ी पैसनि जे ज़ोर ते हुननि कूड़ी कयो माना FIR कराए। सुबुह जो जॾहिं मां निकितो आहियां, मूंखे जज साहिब वटि जॾहिं खणी था वञनि, तॾहिं जज साहिब मूंखे पुछियो आहे त नाला कॾहिं आयो। मूंखे उनखे मूं चयो कल्ह मां आयो आहियां, अॼु मूंखे हिते हुन जज साहिब हुन SSA खे चयो त नाल छा कल्ह जॾहिं आयो आहे त अॼु कीअं हिनखे नाल छा हिते घुरायो वियो आहे, कल्ह ई तूं मूं वटि पेश करी आहे न। ऐं हीअ मूंखां पुछियो, मां चयो कूड़ो मूं ते इल्ज़ाम आहे। जज साहिब हुन ॾिसी ऐं चई त भाई शायदि बि कोन्हे का तव्हां वटि सबूत आहे जो हिनखे तव्हां पेश कयो वियो आहे। हुन सबूत जे तौरु सबूत ई कोन हो जो मूंखे को अंदरि कनि जेल कनि या को कनि। बाक़ी 2 ॾींहं मूंखे सज़ा ॾिनी अथनि, हरू भरू सज़ा ॾिनी अथनि, बंदि कोठीअ में मूंखे विहारियो अथनि ख़ाली फ़िलहाल ई। असल में जॾहिं असांखे ख़बर पई त मुंहिंजे भाउ ते जलाल ते माना हिकिड़ो राति जो मीडिया ते ख़बर हली, मीडिया खां पोइ राति जो असांजे ॻोठ में 2 पुलिस जूं गाॾियूं आयूं। हुननि चयो बाबा जलाल जलाल जलाल। असांजो छा ॻाल्हि आहे, छा कीअं ॻाल्हि आहे? हुननि चयो त बाबा इहो जलाल ते SP साहिब जो ज़ोर आहे, मथां IG सिंध जो ज़ोर आहे, त बाबा जलाल खे गिरफ़्तार कयो। जलाल पंहिंजी न्याणी जेकी आहे जुआ में हारे आयो आहे। त असां हैरान थी विया त जलाल इहो कमु कंदो ई कोन्हे, जलाल कीअं कमु कयो। ऐं जलाल जी घरवारी त मुंहिंजो जो भाउ मूंखे ख़बर आहे त घरवारी हुनजी 3 ॾींहं रुसी पंहिंजे माइटनि वटि वेठी आहे, त न्याणी केॾां खणी वियो, किथां हारी। ऐं हिनखे इहो जुआर त सिस्टम हिन सां हो बि कोन। उन खां पोइ हीअ बि न्याणी ते एॾो वॾो इल्ज़ाम त असांखे तकलीफ़ ॾाढी आई। असां जेको DSP हो सतार उॼण, उहो बि हो गाॾीअ में, उनखे असां चयोसीं बाबा ॻाल्हि जो मतिलबु अहिड़ो आहे कोन, पर हुन चयो त मूंखे साईं मथां ज़ोर आहे SP जो। असां ठीकु आहे, माण्हू असां हींअर कोन्हे को माण्हू असां सुबुह पेश कंदासीं। सुबुह जो असां माण्हू हुन वटि ख़ुदि पेश कयो आहे ठारशाह में DSP सतार उॼण वटि। उन खां पोइ राति उहा जेकी उहो ई ॾींहुं राति थी त मुंहिंजे भाउ ते हिननि 12-1 बजे हिननि FIR कई आहे मुंहिंजे भाउ ते। FIR खां पोइ सुबुह जो जॾहिं जज वटि पेश थिया, जज खणी जज चयो त ॾियो हाल अहिवाल, हीउ माण्हू कॾहिं आंदो। हिन चयो साईं हे त जवाबदार खां पुछनि, जेको जलाल हुन खां पुछो। हुन चयो साईं मूंखे मां त हिन वटि कल्ह आयो आहियां। त हुन पुछियो हा भाई कल्ह आयो त हाणे हिनखे अॼु छो पेश कयो आहे? त हुन चयो हुननि जवाबु ई कोन जो जवाबु ॾियनि। चई बाला जंहिं हिन खपाई उहो माण्हू किथे आहे, हिन वटि जवाबु कोन। जंहिं हिन मतिलबु फ़िरियाद कयो आहे उहो माण्हू किथे आहे, हिन वटि जवाबु कोन। जज चयो त SI खे चई त बाबा हीउ केस कूड़ो आहे ऐं हिन जो तूं ई खण।
उहो जलाल जे थाणे खां ई जलाल बरी थियो आहे। थाणे खां ई जज साहिबु चयो हीअ त कूड़ो केस आहे, बरी कयो आहे। हाणे असां वसा वारनि खे चऊं था त जेको असांजी ज़ात ते एॾो वॾो इल्ज़ाम हिननि हयो आहे, हीअ ज़ात ते इल्ज़ाम आहे, इहो जलाल हिकिड़े ते इल्ज़ाम कोन्हे त हीअ छोकिरी जुआ में, हिन त पूरी असांजी ज़ात ते असरु पियो आहे। असांजे पूरी सिंध में, पंजाब में, पूरे सिंध पाकिस्तान में साण ज़ात रहे थी। ॿार ताईं सोशल आहे, सोशल मीडिया जो ॿार ताईं बि इहा दोस्तनि असांखे पंहिंजी क़ौम वारनि ॿुधायो त ॾियो हाल अहिवाल, हे तव्हां छा कयो आहे? त असांजो त हीअ त असांजी ॻाल्हि, पर असां हाणे हुनखे कहिड़ो जवाबु ॾियूं? चवां थो त जेको ही बयान आया आहिनि ऐं उहे बयान बेबुनियाद आहिनि ऐं उहे चनेसर ख़ान जेको बि ॾिनो आहे उहो पुलिस जो रिटायर सिपाही आहे ऐं उन असांजे क़ौम ते माना वॾो हिकिड़ो असरु अंदाज़ थियो आहे, जेको असांजे क़ौम खे उन बदनाम कयो आहे। ऐं दरअसल ईअं आहे जंहिं ते उन इल्ज़ाम आयो आहे उहो छोकिरो बि अहिड़ी कंहिं बि क़िस्म जो न आहे ऐं हिननि जो पाण में ज़ाल ऐं मुड़ुस जो पाण में जहिड़ो हूंदो उन तां उन ही तमामु घटिया क़िस्म जो हिकिड़ो बेबुनियाद इल्ज़ाम हणी ऐं असांजे क़ौम खे बदनाम कयो आहे। नाज़रीन, तव्हां ॻोठाणनि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जो बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु हुयो त हीउ जेको इल्ज़ाम लॻायो आहे त इहो बेबुनियाद इल्ज़ाम आहे ऐं कूड़ो इल्ज़ाम आहे। असां हिन जे फ़रियादी धुर सां बि राब्तो कयोसीं, जंहिं मीडिया ते अचण खां इनकार करे छॾियो ऐं हुन जेको आहे सो असांखे को बि बयानु नाहे ॾिनो। कैमरामैन यूसुफ सुमरो सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, रियासी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।